हिते ज़िक्र कंदासीं प्रयाले जे यूसी वॾा माचियूं में बरसात सबबि 300 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था न्यास सोलंकी जी हीअ रिपोर्ट। पर सोलंगी माले में जेके मुसलसल तकरीबन बरसात पवण खां पोइ 300 घर जेको आहे किरी पिया आहिनि, आसमान हेठि वेठा आहिनि। ही जेको मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था असां जेको पाणीअ जो, इहो जेको आहे बरसात जो पाणी आहे, को बोर्ड जो हिन जो पाणी न आहे। हिन नौजवाननि हिन ॻोठाणनि खुली आसमान वेठे पंहिंजी मदद कोट छतियूं का शइ न बची आहे। बेयारो मददगार वेठा आहियूं, कंहिं महिल काथे रोडनि ते, कंहिं महिल काथे काई मालिकी वारसी काई बि कोन्हे। असांखे का खाइण का पीअण जी का शइ न आहे। ग़रीब मिसकिन वेलो खाऊं था, वेलो वेहूं था। वाह आया सेक्रेटरी वाह सोलंकी वॾा मशीन वारो चए थो हिन स्कूल खाली कयो। असां स्कूल खाली नंढा बच्चा दर पधर था काॾे वञूं। असांजा ॾिसो था इहे घर सफ़ा किरी पिया आहिनि, पट थी विया, न खाइण लाइ न पीअण लाइ। MP MN हाणे महीनो त रेकॉर्ड थी वियो, 3 महीना बरसाति खे थी विया, त कोई लड़ी न आयो आहे। छा अथव छा न अथव। असां सिर्फ़ु इहो चाहियूं त असांजा ॿार जिते रहनि था, असां पंहिंजा सिर खणी त ॿार पधरनि में सुता पिया आहियूं, पर असां पंहिंजा नंग वठी करे सरकारी स्कूल में वॾा माशियूं हाई स्कूल गर्ल्स में वेठा आहियूं, जिते हाणे असांखे UC जा माण्हू ऐं कुझु ॿिया ऑफिसर अचनि था जेके चवनि था स्कूल ख़ाली कयो। हिन जो इहो ई मुतालबो आहे त असांजो खुदाड़ा जेको आहे जिते असांजी पनाह वरितल आहे सरकारी स्कूलनि में, उते बि असांखे नोटिफिकेशन ॾेई आहिनि त स्कूल ख़ाली कयो। पर असांखे हुकूमत खे घुरिजे असांखे अहिड़ी का सहूलियत ॾिनी वञनि कि सरकारी बिल्डिंग में जेसिताईं असांजे हिन घरनि जो पाणी सुकी सघे। कैमरा टीम सां गॾु